वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर से। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के अॾे पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 28वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी शहीद भुट्टो ऐं पीपल्स पार्टी पारां नवदेरो ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में धार धार वरसी तक़रीब। पीपी शहीद भुट्टो चेयरपर्सन गनवा भुट्टो मुख़्तलिफ़ अॻवाननि सां गॾिजी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के मज़ार ते गुलनि की चादर चाढ़े फातिहा ख़्वानी कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां सदारती हाउस नवदेरो में क़ुरान ख़्वानी कई वई। शहीदन के इसाल सवाब लाइ क़ुरान ख़्वानी करे इज्तिमाई दुआ घुरी वई। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की सियासी जिदोजहद खेस भेटा पेश कई वई। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के अॾे पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 28वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी शहीद भुट्टो ऐं पीपल्स पार्टी पारां नवदेरो में ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में धार धार वरसी तक़रीबूं मुनक़िद कई वियूं। तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ जाखरो। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के अॾे पगदार पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 28वीं वरसी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सदारती हाउस ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में अलहदा अलहदा वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। पीपी शहीद भुट्टो पारां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में वरसी के मौक़े ते क़ुरान ख़्वानी करे इज्तिमाई दुआ घुरी वई है, जॾहिं त मज़ारुनि ते हाज़िरी पिणु भरे वई है। पीपी शहीद भुट्टो के चेयरपर्सन गनवा भुट्टो के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के अॻवाननि सलीम चना ग़ुलाम दरनारे जो ॿियनि जी अॻवाणीअ में गुलनि ते चादरूं पिणु चाढ़ियूं, मज़ारुनि ते चादरूं पिणु चाढ़ियूं आहिनि। ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां सदारती हाउस नवंदरो में क़ुरान ख़्वानी पिणु कई वई है। क़ुरान ख़्वानीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान ख़ैर मोहम्मद शेख, अब्दुल फताह भुट्टो, असदुल्लाह भुट्टो, निसार मुराद, इमरान जतोई, मंसूर सुमरो ऐं ॿियनि अॻवाननि बशीरा मोहिल ऐं अमीना रारी जो पिणु शिरकत कई है। जॾहिं त क़ुरान ख़्वानी करण बाद इज्तिमाई दुआ घुरी वई ऐं शहीद मुर्तज़ा जी जदोजहद के सलाम पिणु पेश कयो वियो, जॾहिं त आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो है। ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी के शहीद अॻवान मीर मुर्तज़ा भुट्टो के फर्जंद जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं संदसि न्याणी फातिमा भुट्टो पिणु हिन वक़्तु मज़ार ते हाज़िरी भरी है। जी ठीक है, अवां जी मेहरबानी मुमताज़ अपडेट करण के लिए।